अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे हुॾो थी हू ॾींहुं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी, क़िस्त 41 बाब 3। पचाए पहाण जन रसाणियो रुख खे, तनी संदो ॼाण आहे आॻे ॼन खे। शाह किस्सो सखर जो शुरू हो, विच में जो दास्तान छिड़ी पियो मोहम्मद पनाह ईसाणियुनि ऐं ख़ान वॾे जो, त किथां जो किथे वञी पहुतासीं। बहरफ़ी में तवाने गुफ्तन तमन्नाए जहानी रा, मन अज़ेज़ो के हुजूरी तूले दादम दास्तानी रा। ॻाल्हि उहा ते कईसीं त अगरचे कनि ज़मींदारनि जूं सखर में जायूं बि हुयूं ऐं कनि जी आमद रफ़्त बि हुई, लेकिन सखर शहर ते शहर जे ई क़दीमी बाशिंदनि ऐं परियनि मुड़सनि जी हलंदी ऐं हथ पुॼंदी हुई। जंहिं दौर जो ज़िक्र आहे, हक़ीक़त में सखर सुहारे जी जवानी उन वक़्तु जोभन ते हुई। उन जे जोभन में बहार ऐं बहार में ख़ुशबू ऐं ख़ुशबू में हिक क़िस्म जी अहिड़ी राहत हुई जेका हर कंहिंजे रूह खे राम करे छॾींदी हुई। सखर खे न ख़िज़ा जी सटायल हुई ऐं न उन जी काइनात खे ई कंहिं लुटे वीरान कयो। माण्हू सभई मंझंदि मोचारा हूंदा हुआ, ख़ुशबाश ऐं ख़ुशदिल, कचहरियुनि ऐं मजलिस जा मोर कोॾिया ऐं सभई कमाए था, सभई सूरतूं ॾिसण वटां। हिक खे ॾिसी ॿिए ॾांहुं ॾिस, पहिरनि ताईं दिलि न भरिजे। साईं करम अली शाह जीलानी मीनारे वारी ओताक में हमेशह फण कढियो वेठो हूंदो। चार ॼणा हर वक़्तु चौधारी, हितां जूं हुतां जूं ॻाल्हियूं किसा ऐं गुफ़्ता, सुबुह जो साजर बि दोस्तनि जी ख़बर लहंदो ऐं शाम जो बि सभिनी जे घरनि ऐं दरनि ते वञी ख़ैर सलाह जो सुध समाओ लही दिलि चाहे करे पोइ अची जाइतो थींदो। सखर जो क़दीमी ज़मींदार ऐं परियो मुड़ुसु सभिनी सां उथ विय, सभिनी सां सलाम अलेकी, सवाइ हिक मियां अब्दुल्ला शेख शीहन वारे जे, जंहिंसां असुली पवत कान हूंदी हुअसि। तबियत जो नेक ऐं हमदर्द, शहर जे म्यूनिसिपल जो मेंबर ऐं शहर जे सभिनी मामलनि ऐं मसइलनि जो मुखी ऐं मुंहदार। अॻिते उहो ज़िक्र ईंदो। ख़ान बहादुर मियां पीर बख़्श डिप्टी सफ़ेद रीश उमिरि रसीदो चवंदा हुआ त जेतिरो वक़्तु नौकिरी कयाई उन खां ज़्यादा साल पेंशन खाईंदे थिया अथसि। मां जॾहिं ॾिठो उन वक़्तु बि सिहतमंद, अलबत उथी वेठी घटि कंदो हो। बंदर रोड ते ऐं हिंदुनि जे गढ़ में सुबुह सांझीअ संदसि कचहरी लॻंदी हुई। सुबुह जो उताक जे ॿाहिरें कमरे में विच में संदसि आराम कुर्सी डिघनि ॿाहुनि सां, जंहिं ते जंघां रखी छॾींदो हो। हिक तरफ़ खां हिक ॿ खट ऐं ॿिए तरफ़ खां नंढियूं कुर्सियूं। संदसि मुंहुं सड़क ॾांहुं लंघंदे पाईंदे खे पियो ॾिसंदो। शाम जो ओताक जे ॿाहिरां सड़क ते उहा ई विच में संदसि कुर्सी, हिक पासे खटां ॿिए पासे कुर्सियूं, ईंदे वेंदे हर को सलामी सॼे शहर जी अठी वाणी उते पई मालूम थींदसि। मियां अब्दुल गफ़ार पीरज़ादो पुराणे सखर जो बुनियादी ज़मींदार ऐं बालेस्टर, बैरिस्टर जो अवामी उचार, कोर्टुनि मां कमु लाहे हर हिक दोस्त वटां लियो पाईंदो, सार संभाल लहंदो, पोइ वञी घर ॾुपहरो कंदो। शहर में को जलसो थींदो, मुस्लमाननि जी का तहरीक हूंदी, को सियासी मामिलो थी पवंदो, त परियनि मुड़सनि वांगुरु निहायत ख़ुलूस सां अची शरीक थींदो। ॾाढो मुख़लिस ऐं हद दर्जे जो शरीफ़ ऐं वज़ादार हो। मियां अब्दुल रहमान पीरज़ादे अब्दुल सत्तार जो वालिद, शाह ख़ैरुद्दीन शाह बादशाह जी दरगाह जो मुतवली, सुबुह हुजे ख़्वा शाम रोज़े जो दर झलियूं अखियूं क़बर में अटकायूं वेठो कुझु न कुझु पढ़ंदो। दुरूद हुजे या सूरत यासीन, चप हर वक़्तु पिया चुरंदसि। दस्तबकार दिल बयार वारो मामिलो हो। जेसीं जहिड़ो रहियो तेसीं बादशाह जे दरवाज़े जी चौठ न छॾियईं। जंहिंखे मिलणो हुजे सो उते अची शहर जे सभिनी परियण मुड़सनि जो परियो मुड़ुसु पियो लॻंदो। थुलो मतारो कदावर, सफ़ेद रीश, चोलो सुथण, मथे ते महमूदीअ जी अछी टोपी, घर में सिबियल। ख़ान अब्दुल हमीद ख़ान सिंध जे आख़िरी मोरिख़ ख़ान ख़ुदादाद ख़ान जो फ़र्ज़ंद अॼु त अची बाक़ी बचियो आहे। उन्हनि ॾींहंनि में अञा जवानी अगरचे लाड़ो खाधो हुअसि, पर तंहिं हूंदे बि दिलि ऐं जिस्म ते अञा जोबन हुयुसि। सूट सुबुह शाम लकड़ हथ में खणी मियां हुसैन शाह सां गॾु पुराणे सखर मां हलंदो, बिजली घर वटां थींदो, मंगल मालीअ सां मिलंदो, ल्यूकस पार्क जो पासो ॾेई मीनारे वारी लाही लही सिधो ग़रीबाबाद में पहुचंदो। कॾहिं पंधु कॾहिं टांगे ते, सभिनी दोस्तनि यारनि जी ख़ैर सलाह लही ताज़ी हली चली मालूम करे नऊं सऊं थी
पोइ पुठिते मोटंदो। गुलखान वारे होटल ऐं अब्दुल रहमान वारी इस्लामी होटल उहे ॿई संदसि मुख्य अॾा हुआ। संदसि छा बल्कि उन ज़माने में घणो करे शहर जे सभिनी मुख्य माण्हुनि जे ईंदी वेंदी उथी वेठी उते हूंदी हुई। शहर जी जेका हली चली हुई उन जी इब्तिदा ऐं इंतिहा उन्हनि ॿिनि अॾनि तां थींदी हुई। सॼी पॉलिटिक्स जी निबेरी निछेड़ी उते थींदी हुई उन्हनि ॿिनि अॾनि ते। जंहिंजी रसाई हूंदी उहो ई शहर जे चूंडनि में कामयाबु थींदो हो। रस्ते ते छणकार करे कुर्सियूं टेबल विझी छॾींदा आयो वियो उतां ज़रूरु लियो पाए पोइ अॻिते विख खणंदो। जेतिरो वक़्तु वेठा हूंदा चांहि पाणी ऐं सोडा लमलेट ख्वाह लस्सीअ जा गिलास पिया हलंदा ऐं किसा रफ़्ता बि पिया हलंदा। हिंदू मुस्लमान पाणी रेलवे स्टेशन ते ॿुधबो हो, पर सफ़ेद चांहि यानी हिंदुनि जी चांहि जो खीर हिननि होटलुनि में इस्तेमालु थींदो ॿुधमि। मियां अब्दुल्ला शेख शियन वारो, मियां यार मोहम्मद भुट्टो, मियां इस्माइल भुट्टो, मोहम्मद इब्राहिम सेलाटो, काज़ी मोहम्मद सूमर, मियां अहमद अली ख़ान अलीग, डॉक्टर मोहम्मद यामीन, सेठ इस्माइल, म्यूनिसिपल काउंसलर मास्टर मोहम्मद बख्श मरहूम, मियां ग़ुलाम नबी बिरोही, हाजी शेर मोहम्मद गार्ड, अली बख्श गार्ड, सरदार मोहम्मद ताहिर ख़ान ऐं सरदार मोहम्मद अली ख़ान। उहे ॿई अफ़गानी शाही क़बीले जा फ़र्द हुआ जेके सरदार मोहम्मद अयूब वारी लॾ पलाण में लॾे सिंध में अची रहिया ऐं आख़िर में सखर में मुस्तक़िल बूदोबाश थियनि सरकारी पेंशन मिलंदी हुयनि। हाय हाय कहिड़नि जा नाला खणी कहिड़नि जा खणजनि। सभई सूरतूं सुभान अल्लाह ॾिसण वटां के त रिलत करे विया जेके हूंदा से बि सम्झां थो त अॼु न मुअन में हूंदा न जीअरनि में। ज़माने जो पलटो खाधो, आसमान जो गर्दिश खाधी, क़िस्मतुनि जो फेरो खाधो, पोइ कंहिंजो कहिड़ो वस। अॼु ज़िंदगी ॼण संदनि ॻिचीअ में अची पई हूंदी। ज़िंदगी दरे गदनम अफ़गुंदा साहिबे चारे चेस्त, शाद बायद ज़ीस्तन नाशाद बायद ज़ीस्तन। जेको सखर हिननि ॾिठो जंहिं सखर जा हू धणी ऐं धनार हुआ, अॼु उहो जो कोन ॾिसंदा हूंदा त कहिड़ो मुंहुं वठी दरनि खां ॿाहिरि निकिरंदा हूंदा। मोहम्मद इब्राहिम सेलाटो सखर जो मुअज़्ज़िज़ बाशिंदो, पंहिंजे क़बीले जो परियो मुड़ुस ऐं सखर म्यूनिसिपल जो दाइमी मेंबर, तुर्की टोपी, टाट वारी सफ़ेद डक जी पतलून ऐं हल्के रंग जो कोट, जंहिंजा ॿई खीसा पन जे बीड़ियुनि सां भरियल, सुबुह जो घर खां नेरनि करे निकिरंदो। बीड़ी जेका उते दुखाए हलियो बसि सॼो ॾींहुं, पोइ माचिस जी ज़रूरत कान, बीड़ी मां बीड़ी पई हलंदी वेंदी। सोमयाणीअ जो जेसीं वञी खट भीड़ो थींदो, सॼो ॾींहुं माण्हुनि जे कम सां कॾहिं हिते कॾहिं हुते। म्यूनिसिपल ऑफिस एसर सिंह, भोज सिंह, चीफ ऑफिसर, म्यूनिसिपल इंजीनियर, ठीका, म्यूनिसिपल जा मेंबर, होटलां, दोस्त, शहर जा मुअज़्ज़िज़, पंहिंजा वोटर, पराया वोटर, एॾो मुतहरिक माण्हू मां ॿियो कोन ॾिठो। मथे बयानु कयल लटा बीड़ियुनि जो तसलसुल ऐं खिलण जो अणटुट सिलसिलो उहे टेई ट्रेडमार्क मियां मोहम्मद इब्राहिम सेलाटे जा हुआ। जिदोजहद में संदसि मुकमिल एतमाद हो। कहिड़ो बि मुश्किल कमु ईंदो न परेशान थींदो न मायूस, हली चली आख़िर वञी कामयाबु थींदो। हू पंहिंजे तक़दीर जो पाण मालिक हूंदो हो। साल थी विया जो हिक ॿिए खे कोन ॾिठो अथऊं, ख़बर न आहे जीअरो बि हूंदो या न। जे अञा हयात हूंदो तॾहिं बि यकीन आहे त संदसि इहा खिल जेका सभिनी जे दिलनि में शुगुफ़्तगी पैदा करे थी छॾे, उहा हाणे बंदि थी वई हूंदी। मुमकिन आहे त उन हाणे ज़हर खुंद जो रूप अख़्तियार कयो हुजे, तंज़ जो ऐं तलख़ीअ जो धारण धारियो हुजे, उहो सखर जो न रहियो। आगा हसन अली ख़ान सेशन जज, चीफ कोर्ट जो जज पोइ थियो। उन ज़माने में सखर शहर में वकालत कंदो हो। शिकारपुरी रोड ते मियां फज़ल मोहम्मद वटि ताश खेॾंदो ऐं शाम जो वारीअ तड़ वारीअ जाइ जे अङण में छिणकार कराए ग़ुलाम अकबर, अब्दुल रहीम ऐं नवाब ख़ान ठीकेदार सां वेठो कचहरियूं कंदो हो। जवान ज़िंदा दल, जिस्म में जान ऐं रूह में ताज़गी,
दिलि में तक़वियत शहर जे मुअज़्ज़ज़नि में संदसि शुमार ऐं पंहिंजे पाड़े वारनि लाइ आख़िरी लफ़्ज़। जॾहिं खेसि जज कयो वियो तॾहिं सभिनी ईअं सम्झो त उहा सॼे सखर जी गोया इज़त थी। उहो आग़ा जो शख़्सी मान न आहे बल्कि समूरे शहर जो मर्तबो वधियो आहे। हाय हाय, मुस्लमाननि में केतिरा न माणिक ऐं मोती उन्हनि ॾींहंनि में हूंदा हुआ। सखर मर्दम ख़ेज़ शहर हो, कहतुल रजाल जो उतां गुज़र ई कोन हो। ज़ुब्दाए अल हुक्मा हकीम अब्दुल हक सनद याफ़्ता तिबिया कॉलेज लाहौर, जंहिंखे संदसि के मुख़ालिफ़ ऐं बेतकल्फ़ यार अब्दुल धक बि कोठींदा हुआ। या अल्लाह, अजीब ग़रीब माण्हू, मिसकीन पर दिलि जो गनी। मार्केट वटि गुलखान जे होटल खां थोरो ओरते साॻी लाइन में हिकु कमरे जो दुकानु हुयुसि, जंहिंमें हिकु तरफ़ खां किताब अख़बारूं ऐं इश्तिहार रखिया हूंदा हुआ ऐं ॿिए तरफ़ खां तमामु पुराणनि बरनियुनि ऐं कट खाधल दॿनि में दवाऊं रखियूं हूंदियूं हुयूं। मथां काग़ज़नि जूं चुटकियूं ऐं उन्हनि ते लिखियलु सुरमतुल ज़िया अल बसार हकी, माजून मकवी हकी, माजून बराए बादी बवासीर, कर्स बराए मायदा, चूरन हाज़माए हकी। हक़ीक़त में हिकमत जो मथसि इल्ज़ाम ऐं इत्तहाम हो ऐं ख़ुदि बि ग़लति फ़हमीअ में मुब्तला हो। असल में हू क़ौमी वर्कर हो, वॾो ख़िलाफ़ती अलवहीदी स्कूल जो तरबियत याफ़्तो ऐं हर इस्लामी तहरीक जो सरगर्म कारकुन। को ख़िलाफ़ती लीडर आयो, को अहले हदीस मौलवी आयो, को क़ौमी कारकुन आयो, बसि सॼो इंतज़ाम पाण कंदो हो। मुड़ुसु दवाली बंदि पर दोस्तनि जो हल्को वॾो हुयुसि। झटि सभई कारज सिद्ध थी वेंदा हुआ। सखर ज़िले जा क़ौमी कारकुन ख़्वाह शहर जा क़ौमी वर्कर संदसि दुकान खे पंहिंजो सजदागाह सम्झंदा हुआ। ईंदे वेंदे वटि सलाम भरींदा हुआ। मौलवी वफ़ाई मरहूम जा घणो करे सभई किताब लाहौर जे लेथो प्रेस मां हकीम साहब छपाए पधरा कया। चक जो मशहूरु ख़िलाफ़ती ऐं क़ौमी कारकुन मरहूम अबू शौकत हमज़ो पोइ त गहरो दोस्त थी वियो, लेकिन सभ खां पहिरीं मुलाक़ात साणसि उते थी। ख़ुदा बख़्शेसि, सिंध जे क़ौमी वर्करनि में उहो बि अमल माणिक हो। निज सोन मठ जी रती बि कान। चक जो वेठल, ज़ात जो महर, डिघो मुड़ुसु, सरो जहिड़ो सिधो कदु, शकिल सूरत जो ॾाढो मोचारो, ॾाढ़ी शरई ऐं भूर कारी, जोड़ीअ जा साफ़ अछा लटा संदसि ॼण ख़ुसूसियत हुआ। खाधीअ जी ॻोथरी मां अछी टोपी, जेका संदसि पंहिंजी ईजाद हुई ऐं संदसि ताईं महदूद रही। हथ में थुलो बेद जो लकिड़ो न बल्कि दासो, ऐं ज़ुबान ते हमेशह वॾनि माण्हुनि, ज़मींदारनि, पीरनि ऐं कामोरनि जी मुखालफ़त। उहा उन करे जो उहे क़ौम जा वेरी ऐं अंग्रेज़नि जा पठू ऐं पश्तीबान हुआ। मरहूम जे मुहावरे मुताबिक़ उहे सभई लग़ूर हुआ, जन जे कढ खथो ऐं खरियो खणी पवणु ऐं सवाबु हो। मौलाना शौकत अलीअ सां ख़ासि अक़ीदत हुयसि। पुटु ॼावसि त उन ते उहो नालो रखी पंहिंजी कुनियत ई अबू शौकत करे छॾियईं, जीअं मौलाना जो नालो संदसि नाले जी जुज़ बणिजी वञे। तक़रीर जो चुस्त ऐं क़ौमी ख़बरुनि ख़्वाह ज़मींदारनि जे ख़िलाफ़ शिकायती मज़मूननि लिखण जो माहिर, सिंध जे सभिनी अख़बारनि जो नामानिगार, बल्कि अल वहीद ऐं उन जे पैदा कयल दायरे जो हिकु अहम बल्कि मरकज़ी किरदारु हो। मरहूम हिकु ज़मींदार जी मुखालफ़त में इलेक्शन लड़ंदे नमूनिया जी सट लॻण सबबि जॾहिं फ़ौत थियो, तॾहिं सिंध जे कामोरनि ऐं सखर ज़िले जे वॾेरनि दिलि में कलमा पढ़िया। बरक़तां मोटी मरहूम सर्दीअ में शाम जो अची वेतो, नमूनिया थियसि, चइनि 5 कलाकनि अंदरि फ़ौत थी वियो। हींअर चङो थियो, अलाह खणी जिंद छॾाई। हर कंहिं यक ज़ुबान चयो, लेकिन क़ौम ऐं मुल्क जे दिलि मां दाह निकिरी वई। सभिनी जे अखियुनि में ॻोढ़ा तरी आया। केतिरनि ॾींहंनि ताईं मातम हलियो, पर उहो सभु कुझु उन ई वक़्तु थियो, पोइ सभिनी खेसि विसारे छॾियो। हालांकि उहो अहिड़ो वतन दोस्त सिंधी हो जंहिंजे यादि खे हर साल यादि करणु घुरिजे। मौलवी अब्दुल रज़ाक सखर तालके जो वेठल, निहायत क़ाबिल, ॾाढो संजीदो ऐं ख़ुशख़तीअ जो वॾो उस्ताद। नस्तलीक हुजे ख़्वाह नस्ख, ॿई ॼण मोती। ख़िलाफ़ती हो, अल वहीदी हो। ज़िले अंदरि जेके इस्लामी तहरीकूं थियूं तन, सभिनी में हिन कमु कयो। हकीम अब्दुल हक वटि साणसि पहिरीं ॾेठ वेठ थी। सैद महबूब अली शाह वटि घणो रहंदो हो। असां सां बि दिलचस्पी हुयसि। असांजी साणसि मुहबत हुई। मौलवी वफ़ाईअ जा जेके किताब लेथो में छपिया,
उन्हनि सभिनी जी किताबत घणो करे मौलवी साहब जी थियल आहे। असांजे ज़माने में अधु उमिरि खां मथे चढ़ी हलियो, साल थी विया, सुध न आहे त किथे आहे, हिते या हुते, बहरहाल जिते बि हुजे ख़ुदा खेसि इज़त ऐं मान सां रखे, छाकाणि त खेसि उहे ॿई शयूं ॾाढियूं अज़ीज़ हुयूं। हकीम अब्दुल हक़ जे दुकान खां पोइ ॿियो मर्कज़ क़ौमी तहरीकुनि ऐं क़ौमी कारकुननि जी अचु वञु जो हूंदो हो मियां महबूब अली शाह वटि, जंहिं ते ख़्वामख़्वाह कॾहिं कॾहिं चिड़ाइण ख़ातिर राशिदी साहब अख़बार में मज़ाक़ी कालम लिखंदो हो। हेॾां थोरी टेका टपणी अख़बार में छपी ऐं महबूब अली शाह बाहि थियो, लकुण हथ में, सुथण जा वर अॻिते, शार्ट कोट मथे ते कारी टोपी थोरी कन ॾांहुं लड़ियल, सभिनी दोस्तनि खे शिकायत करे मोटी अची रुसी वेही रहंदो। जेसीं वरी एलाज़ मिनत करे खेसि परचाइबो न, तेसीं रुसामे में रहंदो, पर ख़ैर सलह जी ख़बरचार हर वक़्तु रखंदो ईंदो। तनक़ीद खां ॾाढो कीवाईंदो हो। नौजवान, ख़ूबसूरत, ॾाढ़ी कूड़ियल, सन्हियूं मुछां। संदसि वालिद सरदार अली शाह पंजाब खां आयो हो। पहिरियों ॿिए वटि मुलाज़िम, पोइ लोह जो नंढो दुकानु, आख़िर मशीनुनि ऐं पुर्ज़नि जोड़ण जो पंहिंजो कारखानो कढी चंद सालनि अंदरि जाइन जो हिकु जुदा महलो तयारु करे वेही रहियो। महबूब अली शाह वटि रहण जी बि जाइ हुई, मानी बि खाराईंदो हो ऐं जुलूसनि कढाइण जो बि कारीगर हो। तंहिं करे अंदरियूं ॿाहिरियूं क़ौमी या मज़हबी लीडर, ख़िलाफ़ती हुजे या अहरारी, शहीद गंजी हुजे या नीली पोश, ज़फ़र अली ख़ान हुजे या अताउल्ला शाह बुखारी, मौलाना हबीब रहमान लुधियानवी हुजे या को ॿियो आलिम, अलगरज़ जेको बि सखर में ईंदो त उन जी जाइ रिहाइश सरदार अली शाह जे कारखाने जो बालाखानो थींदी हुई। महबूब अली शाह सखर जे मुख्य क़ौमी वर्करनि मां हो, लेकिन बाज़ सबबनि करे हू साहब कॾहिं बि सियासत में बावजूदु घणियुनि कोशिशुनि जे बि कामयाबु थी कोन सघियो, सवाइ हिकु अधु दफ़े जे जो इतफ़ाक़ सां सखर म्यूनिसिपल में अची वियो हो। उहे क़ौमी हमाहमीअ जा ॾींहं गुज़री विया, ज़मानो पलटो खाई वियो, सियासत जूं वाॻियूं ॿियनि जे हथनि में अची वियूं, क़ौमी ऐं इस्लामी नज़रिया बदिलजी विया। तंहिं करे केतिरनि सालनि खां शाह साहब जो नालो ॿुधण में कोन थो अचे। विच ते जॾहिं सहरवर्दीअ पंहिंजी पार्टी थे ठाही, तॾहिं वरी महबूब अली शाह जी रूह सट ॾिनी हुई, लेकिन दामेश माल, कट खाधल या मुॾा औज़ार छड़ो कबाड़ियुनि वटि रखिजी सघजनि था। ख़ुदि सहरवर्दी साहब जी बि समूरी सियासत पूं थी वई। हकीम अता मोहम्मद मरीड़ी अल मुख़लिस बटीटक, हकीम अता मोहम्मद मरीड़ी अल मुतखलिस, हकीम अता मोहम्मद मरीड़ी अल मुतखलिस बटीटक, ही ग़रीब पोएं ज़माने में सखर में आयो, मशाहिरनि मां उन वक़्तु कोन हो, अलबत संदसि वजूद सखर में कम अज़ कम असांजे लाइ वॾियुनि दिलचस्पियुनि जो बाइसु हूंदो हो। शिकारपुरी रोड तां जेकी घिटी फुटी वारीअ तड़ ते थी वञे, उन में हिकु नंढो दुकानु वरिताई। इब्तिदा में ख़ाली शीशा ऐं सिगरेटनि जा पुराणा दॿा वठी दुकानु भरियाई। जेसीं असां हुआसीं तेसीं उन्हनि में दवाउनि पवण जो मौक़ो कोन आयो ऐं न वरी कंहिं बीमार ई उन जी तरफ़ लाड़ो कयो। हकीम साहब सॼो ॾींहुं असां वटि रहंदो हो, एॾो महिरबानी जो कॾहिं कॾहिं त मानी बि पाण पचाए असांखे खाराईंदो हो। मरीड़े ऐं टीटक उहे ॿई ख़िताब राशिदी साहब खेसि ॾिना हुआ, जंहिंखे हिन बतयब ख़ातिर क़बूल कयो। नालो संदसि घणो करे कंहिंखे यादि कोन हो, हर को खेसि हकीम मरीड़े या हकीम टीटक सॾींदो हो। कुझु वक़्तु बाद थोरो थोरो क़ौमी कमनि सां संदसि दिलचस्पी वधी, जंहिं करे मस्जिद मंज़िलगाह जी तहरीक में 2-3 महीना टीप में बि रहियो, लेकिन उहो हादिसो खांसि बेख़बरीअ में सरज़द थियो। वरना हकीम साहब निहायत मुहतात हो। हिकु दफ़े हकीम साहब खे अची शौक़ु थियो त अख़बार कढे। राशिदी साहब सां सलाह कयई, हिन झटि खेसि डिक्लेरेशन हफ़्तेवार टीटक जे नाले सां लिखी ॾिनूं त कलेक्टर खां मंज़ूर कराए अचे। कलेक्टर उन वक़्तु मीर चंदाणी साहब हो, निहायत संजीदो ऐं शानदार। हिन करे उहो नालो ई कोन ॿुधो हो। हकीम साहब खां पुछियईं त टीटक लफ़्ज़ जी माना छा आहे। हकीम साहब खे ख़ुदि ख़बर कान हुई। आख़िर कलेक्टर साहब हकीम साहब खे दरवाज़े खां ॿाहिरि कढाए ॿिए मुलाक़ातीअ खे अंदरि सॾायो। जॾहिं ख़्वाजा नाज़िमुद्दीन साहब गवर्नर
जनरल थियण बाद हाजीअ मां फिरी अलहाज थियो। उन वक़्तु हकीम साहब खे बि अची हज जो शौक़ु थियो, हज करे आयो ऐं अची अलहाज थियो। अगरचे हुकूमत तां लहण बाद ख्वाजा साहब अलहाज त ठहियो, पर हाजी सरजण तां बि हथु खयूं, लेकिन बफ़ज़ले ख़ुदा हकीम साहब अञा ताईं पियो अलहाज सरजे। असांजे सखर छॾण बाद बल्कि पाकिस्तान बणजण खां पोइ हिन अख़बार कढण जी पुराणी आरज़ू बि पूरी कई। ॿुधो अथमि त उन्हनि शीशनि ऐं दॿनि में जेके असांजे ज़माने में ख़ाली रहंदा हुआ दवाऊं बि भरिजी वियूं आहिनि ऐं हकीम साहब हिन वक़्तु सखर जे मशाइरनि में शुमारु थी रहियो आहे।